बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, तव्हां ॿुधंदा हूंदव त दोहल वॼे दोसू नचे। असां वटि बि शऊर जो अहिड़ो हाल आहे। वॾा वॾा लीडर थी गुज़रिया, नज़रियाती लीडर, वॾा वॾा लेखक, वॾा वॾा अदीब, वॾा बुज़ुर्ग, उन्हनि सभिनी पंहिंजी महिनत कई त पब्लिक खे, अॿोजनि खे शऊर ॾियारण लाइ। पर असां वटि लॻे थो त अञा बि सदियूं लॻंदियूं शऊर अचण में। मौलाना ईसा समूह जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे तक़रीर जी नक़ुल कई, इहो अमल बि भलो न हो। मोहतरमा बेनज़ीर असां पाकिस्तान सिंध वारनि जी नियाणी आहे, नज़रियाती हिकिड़ी लीडर हुई। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो नज़रियाती लीडर हुयो, पर अफ़सोस सां चवणो थो पए छो जो लीडर जे पोयां ॼट जाहिल न आहिनि हूंदा। मौलाना ईसा समूह जे लफ़्ज़नि खे वठी करे जेको पीपल्स पार्टी वारनि जे कारकुननि मौलाना राशिद मोहम्मद सुमरो साहब जे तस्वीर सां बेहुरमती कई, उहो बि हिकु शहीद जो पुटु आहे। हर मैदान में सभ खां अॻु में पहुचंदो आहे। हर ॻाल्हि में सिंध ते जॾहिं बि मसइला ईंदा आहिनि त राशिद मोहम्मद सुमरो साहब सभ खां अॻुभरो हूंदो आहे। असां सभु हिकिड़े दीन खे फॉलो था कयूं। केतिरियूं दरगाहूं आहिनि, केतिरा गादी आहिनि, पर उन्हनि गादियुनि वारनि, उन्हनि दरगाहुनि वारनि, उन्हनि फ़िरक़नि वारनि कॾहिं बि एतिरी अॻुभराई कोन कई जेतिरो मौलाना राशिद मोहम्मद सुमरो साहब करे थो। क़ुरान सां बेहुरमती थिए थी, एफआईआरूं बि हेठो कराए, रोड बंदि बि हेठो कराए, तक़रीरूं बि हेठो करे, ऐं उते ख़बर नाहे त ॿिया जेके फ़िरक़ा आहिनि उहे छो ख़ामोश आहिनि। मज़लूमनि सां ज़ुल्म थो थिए बि राशिद मोहम्मद सुमरो अॻु में बीठो आहे। नियाणियुनि सां नाजाइज़ी थी थिए त उते बि राशिद मोहम्मद सुमरो ऐं उन जे तनज़ीम जा माण्हू सभु अॻुभरा बीठा आहिनि। अहिड़नि मसइलनि ते बि सभिनी खे उजागर थियणु खपे। पीपल्स पार्टी वारा नज़रियाती लीडर जा कारकुन आहिनि, इन्हनि खे बि इन्हनि सभिनी शयुनि जो ध्यानु करणु खपे। तव्हां हिकिड़ी पार्टीअ जे अॻुवाणनि खे ख़ुशि करे अलाह ऐं अलाह जे रसूल खे नाराज़ था कयो। तव्हां रसूल जी सुन्नत जी बेहुरमती कई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां, ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां असांजो कंहिंजो बि इख़्तिलाफ़ु कोन्हे। इंसानियत बि का शइ आहे। राशिद मोहम्मद सुमरो हिकु सच जो सरवाण आहे, सिंधियुनि सभिनी जो अॻुवाण आहे। हर मसइले ते, हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उहो बीठो आहे। न कंहिं उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु कोई उनखे दावत थो ॾिए, न उनखे को सॾे थो। सभ खां पहिरियां हू अॻुवाण पाण बणिजी बीहे थो, पब्लिक पोइ थी पहुचे। त तव्हां सभु ख़्यालु कयो, ध्यानु कयो त तव्हां छा था कयो। हितां जे माण्हुनि खे राज़ी करे तव्हां अलाह ऐं अलाह जे रसूल खे नाराज़ न कयो। मौलाना राशिद मोहम्मद सुमरो साहब जी तस्वीर जी बेहुरमतीअ ते सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत थो कयां। इहो तमामु हिकिड़ो गंदो अमल आहे। मोहतरमा बेनज़ीर बि असांजी आहे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि असांजो आहे, डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरो बि असांजो आहे, राशिद मोहम्मद सुमरो बि असांजो आहे। असांखे सिर्फ़ु सियासी इख़्तिलाफ़ असांखे धार कयूं बीठा आहिनि, पर असांखे हर हाल में धार नाहे थियणो। ही इलेक्शन, ही सियासी मसइला, ही सभु कुझु टाइम लाइ हूंदा आहिनि, उनखां पोइ सभु गॾु हूंदा आहियूं। अहिड़ो अमल न कयो जीअं वोट खां पोइ, वोट इलेक्शन गुज़रण खां पोइ जीअं हिक ॿिए जे मुंहं ते चढ़ो त शर्मिंदा न थियो। मुंहिंजो हीउ वीडियो शेयर ज़रूरु कजो। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त हीअ सभु मामला जेके बि सिंध वासी आहिनि, जेके बि नज़रियाती लीडर आहिनि, इहे बि असांजा आहिनि। असां कंहिं हिकिड़ी पार्टी खे, हिकिड़ी तनज़ीम खे वठी बीहंदासीं त ज़रूरु असां मुख़ालिफ़ थींदासीं। असांखे उहो ध्यानु करणु खपे त सच ते केरु आहे। हर को इक़्तिदार जो जहिड़ो थो करे, पर अहिड़ो जहिड़ो न कयो जंहिंमें तव्हां खां अलाह ऐं अलाह जो रसूल नाराज़ हुजे। मूंखे कंहिं ॿियो वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।